नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे दारावाण मां ख़बर ॾींदा हलूं त शाकिर मुसवर मैसर खे अल शहबाज़ फेडरेशन सिंध जो सूबाई वाइस चेयरमैन मुक़ररु थियण ते संदसि मान में आजियाणो ग़ुलाम नबी गंभीर पारां रखियो वियो आहे। इन मौक़े ते शाकिर मुसवर मैसर ॻाल्हाईंदे चयो त आउं निहायती शुक्रगुज़ार आहियां जनरल सेक्रेटरी ग़ुलाम नबी ऐं सरपरस्त आला अल शहबाज़ फेडरेशन सिंध सरपरस्त आला फ़कीर सैयद हुसैन मैसर, सदर एम्प्लॉयर्स यूनियन लियाकत मैसर, बशीर मंगी, अली गुल नारेजो, अमीर नारेजो, दीन मोहम्मद कीरियो, महबूब मुस्तफ़ा ज़ैदी, हबीबुल्ला मेमण, आशिक रमज़ान अबड़ो ऐं ॿियनि जो जंहिं मूं ते एतमाद कंदे मूंखे ज़िम्मेवारी ॾिनी है। कोशिश कंदुसि त मां इन्हनि जूं उमीदूं पूरियूं करियां। इन मौक़े ते ख़ुशी में उहिदेदारनि पारां नारा हयां विया ऐं मज़दूर इत्तेहाद ज़िंदाबाद, अल शहबाज़ फेडरेशन ज़िंदाबाद, ईसा खान संग्रासी ज़िंदाबाद जा नारा हयां विया। मीटिंग रखी हुई हैदराबाद में उहिदेदारनि जी, उनमें शाकिर मसरूफ़ मैसर खे सिंध जो वाइस चेयरमैन मुक़ररु कयो वियो। उन बाबति अॼु असांजे दोस्तनि जनरल सेक्रेटरी ग़ुलाम नबी गंभीर ऐं लियाकत अली मैसर वर्कशॉप जा सभु जेके दोस्त आहिनि उन्हनि आजाणो रखियो। उन दोस्त जी खे सॼो उन ख़ुशीअ में उनखे मुबारकबाद ॾिनो, पंहिंजे ऑफिस में घुराए उन्हनि इज़त ॾिनी आहे। ऐं इंशाअल्लाह ताला असां सभु मज़दूर जेके बि आहियूं उहे सभु गॾु आहियूं ऐं मज़दूरनि सां गॾु असांजो सिंध जो शेर बहादुर असां सां गॾु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।